देर यार खबर करे सॼो ॾींहुं ख़बरूं तो ॿुधी हिन सां तोखे मिले छा थो? तोखे कहिड़ी ख़बर? ख़बरुनि मां वॾी जानकारी थी मिले। तो जहिड़ी ॼट खे कहिड़ी ख़बर? तूं वरी खीर जो दोतल आहीं न। यार अॼुकल्ह जेको इहो वायरस निकितो आहे न, हिन सॼी दुनिया ई तबाह करे छॾी आहे। सो त ख़तरनाक वायरस आहे इहो। हिन वायरस जे चक्कर में यार इलाही माण्हू बेरोज़गार बि थी विया। कीअं? लॉकडाउन लॻी वियो। हा एॾो खौफ़ आहे माण्हुनि खे, माण्हू हथ बि कोन था मिलाइनि। ए न न ईअं कोन हूंदो यार ईअं ई आहे यार। अॼुकल्ह माण्हू खां में भॼे। मूंखे यकीन कोन थो अचे। हा ठीकु आहे, वेठो ॾिस। तोखे रुगो एतिरो चवणो आहे हुन सां हथ न मिलाए, हुनखे वायरस आहे। ठीकु आहे वञ वञ। सलाम। खबर कौन है? वायरस वाले। चल धब। अरे ओ सरदार, हिन में वायरस आ, थोरो परे थी। हमरा मारी भॼी वियो। ए हाणे माण्हुनि खां पादर न खाईं। न न पाखे पादर केरु हणंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। अरे ओ सड़ल टकी बैटरी, हिन में वायरस आ, वायरस कोरोना। हाँ खबर है मूंखे वायरस आ। छा चई? मूं चयो मूं में भी वायरस आ। अच्छा अच्छा। ओ साईं, हिनखे ई वायरस आ। हथ कढ। छो छो छा थियो? मां तोखे चवां थो मुंहिंजो हथ छॾ। अरे कुझु कोन थींदो, पर मनी खे वायरस आ। जेतिरा पैसा चवंदे ॾींदो वञे, मुंहुं मां हथ कढ। न न पैसा कोन था खपनि। तोखे आऊं चवां पियो हथ कढ, कोरोना वायरस। अरे ढप न कर यार। अरे आऊं चाहूं तो परे थी। अरे के जो मूंखे वायरस आ? आई एम जोकिंग यार। दुनिया हिला दी एक वायरस ने, जिसका नाम कोरोना। दुनिया हिला दी एक वायरस ने, जिसका नाम कोरोना। सच्चा जैनी कहता इससे डरो ना।